असांजो ही सिंध जे क़ौम परस्तनि सां हाल अहिवाल जो सेशन जेको आहे उहो असीं शुरू था कयूं। ऐं सभ खां अवल अवामी तहरीक ऐं सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻुवाणनि, असांजी लाहौर मां आयल महिमान, राइटर, आथर, रिसर्चर, टीचर मोहतरमा अस्मा फैज़ साहिबा खे, जंहिं सिंधी नेशनलिज़म ते पंहिंजी थीसिस लिखी आहे। सभ खां अवल त सिंध जी जेका क़ौम परस्ती आहे उन जे बारे में अवां वटि सवाल कहिड़ा आहिनि, माण्हू उन्हनि जे लाइ छा था सोचनि, उहे किथे हुजणु खपनि, उन्हनि खे किथे हुजणु खपे, उन्हनि खे छा करणु घुरिबो, उन्हनि छा कयो, उन्हनि छा न कयो, इन क़िस्म जा हज़ारे सवाल लखे माण्हुनि जे ज़हननि में आहिनि। ऐं हिकिड़े मुख़्तसिर जाइज़े तौरु पाकिस्तान ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं हिकिड़ी ॻाल्हि अव्हां खे ॿुधायां, उहा हीअ आहे त जेकॾहिं सिंध जा क़ौम परस्त न हुजनि हा त सिंध जे वहदत ऐं सिंध जे माण्हुनि जे बारे में इहो तासिर न हुजे हा जेको अॼु पैदा थियो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा कयां त वनी यूनिट जे ख़िलाफ़ जिदोजहद हुजे, कराची सिंध खां धार करण जे ख़िलाफ़ जिदोजहद हुजे, 4 मार्च जी जिदोजहद हुजे, या सिंध में कालाबाग डैम ऐं थल केनाल जे ख़िलाफ़ जिदोजहद हुजनि, सिंध जे ज़मीनुनि जे हवाले सां जिदोजहद हुजनि, उन्हनि जिदोजहदुनि में जंहिं धुर सभ खां वधीक पाण मल्हायो उहे सिंध जा इहे ई क़ौम परस्त हुआ जेके रस्तनि ऐं रोडनि ऐं जिदोजहदनि में हुआ। पर हिते वेठल हिन मंच ते मौजूद हिननि क़ौम परस्तनि खां सभ खां अवल हिकिड़ो सवाल पुछां त अॼु जेको कुझु इस्लामाबाद में थिए थो, अॼु जेको कुझु सॼे पाकिस्तान में अफ़रा तफ़री, परेशानी, तज़ब्ज़ब ऐं छिकताण जो माहौल आहे, उन सॼे माहौल में सिंध जा क़ौम परस्त हिन सॼी ॻाल्हि खां लातालुक छो आहिनि, उहे इस्लामाबाद में छो कोन्हनि, हिते छो वेठा आहिनि? आउं ज़ैन शाह खे चवंदुसि त इन ॻाल्हि जो असांखे जवाबु ॾिए। महिरबानी अयूब। जेको अॼु थिए पियो इस्लामाबाद में, उहो हॾनि ते विढ़णु जीअं चइबो आहे न, ईअं माज़ीअ जे पाकिस्तान असांजे एस्टेब्लिशमेंट जी कंट्रोल्ड इलेक्टोरल पॉलिटिक्स जेका विरसे में मिली पहिरीं अंग्रेज़नि जी एस्टेब्लिशमेंट, असांजी जेका मौजूदा पाकिस्तान जी जेका मुल्क खां पहिरीं जी क़यादत हुई, उहा हितां जी वतन दोस्त सियासत जी अमानतदार हुई। पर जीअं त पाकिस्तान मुख़्तलिफ़ मरहला आया, पर जेको ठहणु आहे उहो उन वक़्त जे जेका एस्टेब्लिशमेंट हुई, अंग्रेज़ एस्टेब्लिशमेंट, उन जी डिज़ाइन में बि गफ़ार ख़ान, GM सैयद, यूनियनिस्ट पार्टी पंजाब में बारे में न थी आया, अब्दुल समद अचकज़ई, उनजे करे उन एस्टेब्लिशमेंट ॿी पंहिंजी एस्टेब्लिशमेंट जेका पाकिस्तान जी हिते ठही, उन जे हवाले जॾहिं इक़दार कयो त उहा साॻी क़यादत गुड बुक्स न हुई ऐं न ई उहा उन डिज़ाइन ते हलण लाइ तयारु हुई जेका ब्रिटिशर्स या खटींदड़ जेके मुल्क हुआ वर्ल्ड वॉर 2, उन्हनि जंहिं डिज़ाइन ते या जिन ज़रूरतुनि ते हिन रियासत जो वजूदु आंदो या इंडिया जी डिवीज़न कई बरे सग़ीर जी, उहे उन्हनि जी उन डिज़ाइन जा मुख़ालिफ़ हुआ। ऐं अॼु 70-75 सालनि खां पोइ इहो ज़ाहिर थियो आहे उहा डिज़ाइन अॼु ताईं असांजे इलाइक़े मां जंग न पई खणी सघे। और उहे पासे मंज़र तव्हांखे पस मंज़र ते ॿुधाइणु चाहियां। उनजे करे
इलेक्शनी निज़ाम तकिड़ो ई यरगमाल थी वियो आहे। उन में पहिरीं फ़र्द, पोइ उन मख़सूस नज़रिए जी सियासत कंदड़ जमायतुनि ऐं हुननि जे इशारे ते हलंदड़ फ़र्दनि ऐं जमायतुनि खे हितां जो पॉलिटिकल पावर मिलियो आहे ऐं मिले थो। इंजीनियर थिए थो, सिलेक्ट थिए थो, मुख़्तलिफ़ टर्मिनोलॉजीज़ थियनि थियूं, पर इहा मुख़्तलिफ़ शिकिलुनि में थिए थो। ऐं उन जी शक्ल आहे जंहिंजी हिकिड़ी तस्वीर इहा आहे जेका सिंध में पोयनि 15 सालनि खां वठी सिंध जी तबाही ऐं बर्बादी। ॿी शिकिल आहे जेका अॼु इस्लामाबाद में तव्हांखे उहे ई एलिमेंट्स, उहे ई 3 धुरियूं या 5 धुरियूं जेके वक़्त ब वक़्तु पावर खे अमानत जे बजाए उनजो मज़ो या उनखे मनफ़ी इस्तेमालु शख़्सी इक़्तिदार ऐं नाणे कमाइण लाइ इस्तेमालु कनि थियूं ऐं उनजे एवज़ इशारे ते हलनि थियूं। उन्हनि जी रेस आहे त कीअं इक़्तिदार में अचूं। ऐं अॼु जेका तब्दीली आहे उते असांजी नुमाइंदगी त यकीनी कोन्हे, पर उन करे उन करे कोन आहियूं। ॿी सबबु इहो आहे त आउं सम्झां पियो त इहो जेको कुझु थिए पियो मुल्क जे अंदरि त आइन जे अंदरि आहे, त इहा तब्दीली थिए पई, चहिरो तब्दील थी सघे, पर सच इहो आहे त सॼी दुनिया में इन एक्टिविटी आहे PDM ऐं PTI जे गवर्नमेंट्स जी या जेका हले पई ख़्वारीअ जो सबबु पई बणिजे त हॉर्स ट्रेडिंग, पैसे जी ऐं ॿी जेका थिए पई उहा इंटरनल खणी कहिड़ी चेंज अचे, पर उनजो नतीजतन दुनिया में नेकनामी या चङाई जो सबबु नथो थिए। उनजे करे असां मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो। अवां छो न आहियो मुल्क जे मामलनि में तालुकदार? अवां जो वास्तो छो कोन्हे? असां यकीनी तौर ते इन जो हिते रहूं था त इन जो हिसो आहियूं, पर असां उन जी जेका मूं तव्हांखे माज़ी ॿुधाई उन जी कंटिन्यूटी आहियूं, जेके हितां जे तारीख़ी वतननि जो तहफ़ुज़ करे ऐं उन्हनि खे अॻिते वधण था चाहियूं। पर हितां जी एस्टेब्लिशमेंट खे डिज़ाइन जेका पॉलिटिक्स आहे त तारीख़ी वतननि जा इनकारी इन्हनि ऐवाननि ताईं पहुचनि। उनजे करे अॼु न आहियूं, पर इंशाअल्लाह मुस्तक़बिल में पंहिंजे जिदोजहद सां माण्हुनि जे ज़रिए मौजूदु थींदासूं, पर इन गंद किचरो वारी सियासत न, पर का मुस्बत हिकिड़ो हुजाए तो सवाल थो कयां यकीनी तौर ते। ज़ैन शाह, को टाइम फ्रेम ॾींदे त भला आख़िर घणा साल, 73 सालनि खां पोइ आख़िर घणा साल? जेसि ताईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ही क्लाइमेक्स पहुतो आहे गंद किचरे जो। ऐं सम्झां पियो त हींअर हिननि मां ही सिखंदा ऐं प्री इलेक्शन या इलेक्शन इंजीनियर्ड मां असीं त रुॻो चऊं ही इलेक्शन्स प्रोसेस मां एस्टेब्लिशमेंट निकिरी वञे। असांजा रस्ता असीं सेहतमंद पॉलिटिक्स जे ज़रिए हिन पॉलिटिक्स में पंहिंजे वतन दोस्ती, उहा सिंध जी, पंजाब जी, ख़ैबर पख्तूनख्वा जी ऐं बलूचिस्तान जी वतन दोस्त हक़ीक़ी ईमानदार क़यादत अॻियां ईंदी। पर एस्टेब्लिशमेंट जी आउं सम्झां पियो त हीअ जेका तबाही थींदी कुझु वक़्त में तव्हां बहितरी ॾिसंदव ऐं असीं जेका आउं जेको ॾिसां पियो तेज़ी सां माण्हू बाअसर फ़र्दनि ऐं जमायतुनि मां बेज़ारीअ जो इज़हार कनि पिया, उनखे का गाइडेंस खपे ऐं असीं सम्झूं पिया त असीं इन जे लाइ कोशिश आहियूं। उमेद त इन मां रस्तो निकिरंदो। साल या टाइम फ्रेमवर्क ऐं सम्झां पियो त एस्टेब्लिशमेंट जंहिं हथियार फिटा कया, इलेक्शन आज़ादु कयूं, त हितां जी हक़ीक़ी क़यादत ईंदी, न त 2 नंबर क़यादत जेका माज़ी में रूल कंदी आहे इन जो ग़लबो रहंदो। सजाद चांडियो साहब, हिकिड़ो त साॻियो सवाल तव्हां खां त अवां इस्लामाबाद में छो कोन आहियो? हिन अफेयर्स जो तव्हांजो वास्तो छो कोन्हे? थैंक यू अयूब साहब। पहिरियों त तव्हां सभिनि दोस्तनि जो जिन ही प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे उन्हनि जो थोराइतो आहियां त उन्हनि असांखे ही मौक़ो फ़राहम कयो त असां पंहिंजा ख़्याल जेके आहिनि सिंध जे नौजवान सां, सिंध जे माण्हुनि सां शेयर करियूं। साईं ज़ैन शाह साहब इन मामले ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे, तफ़सीली जवाबु ॾिनो। ऐं मुख़्तसरनि जेकॾहिं मूंखां पुछंदो त इस्लामाबाद में छो न आहियूं, त आउं ज़ाती तौर ते ऐं सियासी तौर ते असीं इन खे कंसिडर कयूं था त ही जहिड़ो आहे हुकूमत लाइ, हुकूमत कंहिंजी रूलिंग एलीट जी, स्पॉन्सर्ड कंहिंजे पारां, पिंडी जे पारां, हुकूमत कंहिं लाइ,
रूलिंग एलीट लाइ, उन्हनि जे लाइ हिकु आवाम जे लाइ को जहिड़ो कोन्हे को शहरनि जे लाइ जहिड़ो कोन्हे को जंहिंमें असीं वञी शामिल थियूं ऐं असीं वञी माण्हुनि खे हुन में वेहूं। मुंहिंजो इहो मुख़्तसरन जवाबु हिन मामले ते आहे। ॿियो तव्हांजो को सुवाल त ॿियो सवाल ही त ज़ैन शाह चए थो त जॾहिं इस्टेब्लिशमेंट सिखंदी, अव्हांखे थोरी उमेद थी आहे छा सिखंदी? ॾिसो, असां वटि गुज़िरियल 2-3 सालनि खां हिकिड़ो पैगाम खणी निकिता हुआसीं असीं बिलख़ुसूस अवामी तहरीक जे पारां, ऐं खोड़ भेरा उनखे दोहरायो पिया आहे, वरी हिकु भेरो ॿीहर अॼु ऐं दोहराईंदुसि त मूं असां इहा ॻाल्हि कईसीं सॼे पाकिस्तान में त ही हाणे वक़्तु आहे त इहो सुवालु थियणु खपे त ही जेका पाकिस्तान जी हिन महिल हालत आहे, मुआशी हालत, सियासी हालत, जेका ही बदतरीन दौर मां असीं गुज़रूं पिया, इहो हाणे सुवालु उथारणु घुरिजे। ऐं इहो सुवालु हर जाइ ते हर सिंध जो नौजवान, पाकिस्तान जो हर शहरी, बलूचिस्तान जो, KPK जो ऐं पंजाब जो इहो सुवालु ज़रूरु करे त इन्हनि हालतुनि जो ज़िम्मेवार केरु आहे। तव्हां जेको ॿियो सुवालु सवेर कयो उन में आउं थोरो एडिशन कंदुसि त तव्हां चयो त असां मुल्क जी सियासत में शामिल कोन्हे। मां सम्झां थो ईअं कोन्हे को, हक़ीक़त जो उबतड़ आहे। असीं मुल्क जी फॉरेन पॉलिसी जे मामले खां वठी हर सियासी वहिंवार में जेके हिते सिंध में सियासत कंदड़ सियासी पार्टियूं आहियूं शामिल रहिया आहियूं। उनजो मिसाल तव्हांखे मां नंढिड़ो ॾियां, हीउ जेको हिते साउथ एशिया में जेको इहो अमेरिका जी लोध खे काहे जॾहिं पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट आहे पई त पहिरियों दफ़ो सिंध मां हिन जी शदीद मुखालफ़त थी, शदीद मुज़ाहमत कईसीं थी। तव्हां छा पिया करियो? हीअ जेका तव्हां बाहि हिते लॻायो पिया अफ़गानिस्तान जे अंदरि, सुभाणे इहा बाहि तव्हांजे घर में लॻंदी। ऐं अॼु उहो तव्हां ॾिसो पिया, उहो साॻियो दौरु आहे त तव्हांजा शहरी महफ़ूज़ कोन्हनि, तव्हांजा स्कूल महफ़ूज़ कोन्हनि, तव्हांजो पाकिस्तान में मस्जिद महफ़ूज़ कोन्हे का, इमाम बारगाह महफ़ूज़ कोन्हे का, तव्हांजी यूनिवर्सिटियूं महफ़ूज़ कोन्हनि के। इहो सॼो असां उन वक़्तु बि तव्हां कंदा पियासीं। ॿिया जेके मामला आहिनि, इवन तव्हां ॾिसो त पाणी जो जेको मामिलो आहे पाकिस्तान जो, उहो जॾहिं 1960 में अयूब वञी दरिया विकिरो पे कया त उन महिल बि असां सिंध मां, सिंध जी सियासतदान रसूल बख्श पलियो साहब या ॿियूं धुरियूं शामिल हुआसीं। असीं पाकिस्तान जा जेके मेन पावर कॉरिडोर्स में जेके फ़ैसिला थियनि था, जेके असांजे मुस्तक़बिल सां, असांजे ईंदड़ नस्ल सां लाॻापियल आहिनि, असीं उन्हनि ते आवाज़ बि उथारींदा रहिया आहियूं। असां उन्हनि मामलनि में पंहिंजी मुज़ाहमत बि कई आहे। असां ब हिकिड़ी हुजत करे छॾिया। जी जी, उहा हीअ आहे त तव्हां माना इन ई नमूने शामिल रहंदव? न, बिल्कुलु इन खां वधीक नमूने बि शामिल रहियो। ॾिसो, हिन महिल जेके बुनियादी, जीअं सवेर तव्हां पंहिंजे शुरूआती तारुफ़ में कयो, मां सम्झां थो त असांजी सियासत जेका सिंध में थी आहे हिन महिल, उनखे भली हिते दोस्तनि अॼु वेठा आहियूं, जेको असांजो प्रोग्राम जो टॉपिक तव्हां सब्जेक्ट जो रखियो नेशनलिज़म, मां सम्झां थो त नेशनलिज़म इनखे नालो ॾियोसि या खणी कहिड़ो बि, मां उनखे सम्झां थो त इहा ई त अवामी सियासत आहे जेका असीं करियूं पिया। सभु जा सभु SUP वारा, अवामी तहरीक वारा या जेके ॿियूं तनज़ीमूं आहिनि, मसइला असीं जंहिं ख़िते में रहूं था, जंहिं रीजन में, जंहिं प्रोविंस में रहूं था, उते असीं उहा घुर पिया करियूं जेका बेसिक फाउंडेशन आहे पाकिस्तान जी। हिकु असीं नई ॻाल्हि कोन पिया करियूं। दिस इज़ वॉट जेको मूं सवेर पे पढ़ियो, ही किताब हुयो मूं वटि, आई वॉज रियली सरप्राइज टू सी इट, त बुनियादी तौर ते फाउंडेशन छा हुई, वॉट वॉज द प्रॉमिस जेको हिननि कयो। दिस इज़ द बुक ऑफ फाउंडेशन ऑफ पाकिस्तान, सैयद शरीफुद्दीन पीरज़ादा साहब जो। तो आई वॉज सरप्राइज टू सी, हिन में लिखियो पियो आहे जेको त सूबा जेके हूंदा उन्हनि जो आइन पंहिंजो हूंदो। हिन महिल त रुगो तव्हां ॾिसो पिया एतिरी हद ताईं मसइलो थियो आहे त 18 तरमीम थी आहे, उन में जेको कुझु चंद खाता जेके आहिनि उहे वापसि आया आहिनि सूबे में, त उहा ॻाल्हि बि बर्दाश्त कोन थी थिए हिन मुल्क जे इक़्तिदार ते क़ाबिज़ जेके टोला आहिनि उन्हनि खां। जॾहिं त जेको पाकिस्तान जी बुनियाद रखण महिल जेका तहरीक पे हली, ऑल इंडिया मुस्लिम लीग जा तव्हां मेमोरेंडम पढ़ी ॾिसो, तव्हां उन्हनि जा ख़त पढ़ी ॾिसो, त हुननि जे तरफ़ां गुफ़्तगू कहिड़ी थींदी रही त सभु सूबा आज़ादु हूंदा, सभु सूबा ख़ुदि मुख़्तार हूंदा, सभिनि सूबनि जो पंहिंजो धार सां आइन हूंदो, सवाइ अढाई खातनि जे वफ़ाक़ वटि ॿियो वधीक को बि खातो कोन हूंदो, ऐं उहो फ़ैसिलो बि सभु सूबा गॾिजी जेका हिकिड़ी असेंबली चूंडींदा उतां थींदो। त असीं हिन महिल बि जेका सिंध में सियासत करियूं पिया, जेका ॻाल्हि करियूं पिया, असीं साॻी उन फाउंडेशन जेको बेसिक फाउंडेशन आहे उहा था चऊं त सिंध में जेके वसीला आहिनि, सिंध में जेके शहरी रहनि था, बुनियादी तौर ते उहो उन्हनि जो हक़ आहे त हुननि खे ॾिनो वञे। बाक़ी जेका सियासत थिए थी, जंहिंखे रंग ॾिनो थो वञे कॉम्परस्तीअ जो, त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जंहिं ख़िते में असीं रहूं था, इतफ़ाक़ सां उनजो नालो सिंध आहे, ऐं इतफ़ाक़ सां उहो डेल्टा आहे जेकॾहिं सिंधु दरिया जो, त उहो तबादो ते असीं ॻाल्हि था करियूं त उनखे रंग जेकॾहिं कॉम्परस्ती जो नालो ॾिनो वञे, कहिड़ो बि नालो ॾिनो वञे, असीं बुनियादी तौर ते जिते रहूं था उतां जे बुनियादी आइनी जेके असांजा पाण खणी चऊंसि त शरई हक़ आहिनि, उन्हनि जे लाइ माण्हुनि सां गॾु माण्हुनि जे हक़ जे लाइ उथी जिदोजहद करियूं था, उहा असांजी हले थी पई। ऐं इन खां वधीक थींदी उन जा मिसाल आहिनि, जेको तव्हां चयो त केतिरे ते मसलन पाणी वारे मामले ते जेतिरो सिंध रिज़िस्ट कयो आहे,
ॾेढ सदीअ खां वठी जेको तव्हांजे साम्हूं मिसाल आहे जेको तव्हां पाण ॾिनो कालाबाग डैम या उन खां पोइ जेके तहरीकूं हलियूं उन्हनि जे अगेंस्ट उहा सिंध पंहिंजी जदोजहद में शामिल आहे उन खां सवाइ ॿिया खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें असां अमली तौर ते तमामु वॾो किरदारु शानदार अदा कयो आहे. हीउ तव्हांजे साम्हूं हींअर ताज़ो मिसाल आहे बहरिया टाउन जो. सवेर असीं वेठा हुआसीं त मूं चयो ज़ैन शाह साहब खे मूं चयो त मूंखे आउं चवंदो थो रहां ऐं लॻे बि ईअं थो ऐं सिंध जो हर पढ़ियो लिखियो शहरी इन ॻाल्हि खे महसूस बि कंदो हूंदो अण ऐलानल तौर ते सिंध में एमरजेंसी जो निफ़ाज़ आहे. किथे आहिनि असांजा बुनियादी हक़ तव्हांखे नज़र अचनि था. तव्हां रोज़ जी हिकिड़ी अख़बार खोले पढ़ी ॾिसो त माण्हू 7-7 6-6 लाश रखे 3 ॾींहंनि ताईं रोडनि ते असीं पियायूं था ऐं घुर छा था कयूं बिल्कुलु बिना बुनियादी हक़ त मुंहिंजी फरियाद दाख़िल थी वञे. माना सिंध में असांजा फंडामेंटल जेके राइट्स आहिनि उहे मुअत्तल लॻा पिया आहिनि. गुज़िरियल 14 सालनि खां साॻे वक़्त में जॾहिं पुरअमन स्ट्रगल थिए थी इहो रिकॉर्ड आहे. ही जेका पुरअमन एहतजाज थियो बहरिया टाउन जेका ही गैर क़ानूनी तौर ते जेके रिहाइशी कालीनूं स्कीमूं हिननि करे छॾियूं बंदरबाग जेका सिंध जी ज़मीन जी थिए थी उन जे ख़िलाफ़ जेका एजिटेशन थी पुरअमन जंहिंमें हिकिड़े बि शहरीअ खे मलिक रियाज़ जे काबिज़ टोले जे हिकिड़े बि शहरीअ खे रहंड बि कोन आई उन जे नौकर ऐं सर्वेंट खे. पर उन जे जेकॾहिं एजिटेशन कंदड़ जेके शहरी हुआसीं सभु असांजे मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल थी विया. हिकिड़े पासे लाश पिया आहिनि त उहा FIR दाख़िल कोन थी थिए ॿिए पासे तव्हीं हथे ख़ाली पुरअमन एहतजाज था करियो त तव्हांजे मथां दहशतगर्दी जूं 33 FIR दाख़िल थी थियूं वञनि हिकिड़े वाक़े जूं. त उन में मां सम्झां थो त शानदार किरदारु ज़रूरु आहे. बाक़ी अञा अॻिते हिनखे वधणु खपे ऐं मां सम्झां थो जेको सिंध जो नौजवान आहे अहिड़ा प्रोग्राम जेकॾहिं कंटिन्यूटी सां थींदा रहिया उहो हिननि हक़ीक़तनि खां वाक़ुफ़ु थियो त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं असां फ़ैसिला कुन सियासत में पेर पायूं. थैंक यू. सजाद हिकिड़ो सुवाल थो पुछां ज़ैन ऐं तव्हां ॿिन्ही खां. जॾहिं तव्हां चयो त 33 FIR ऐं दहशतगर्दी जा केस हेठि माण्हू ताड़ियूं था वॼाइनि इहे ताड़ियूं छो था वॼाइनि? माण्हुनि खां पुछिजे त ताड़ियूं छो था वॼनि. मुंहिंजे ख़्याल में ॿुधाईंदुमि इहो सच ॻाल्हाइण करे ठीकु आहे. ऐं ॿियो मां सम्झां थो ताड़ियूं वॼाइण जो सबबु इहो बि हूंदो त जेकॾहिं जिन धुरियुनि FIR कटियूं पिए उन्हनि जे ज़हन में जेको ख़्यालु हूंदो त को FIR कटराए असां सिंध जी जेका पुरअमन जदोजहद लाइ तहरीक आहे उनखे माठार ॾेई छॾंदासीं या पुठि ते धिकी छॾंदासीं उहे नाकाम थिया. समूरनि सिंध जे शहरनि जेके हिननि FIR में नामज़द हुआ उहे जेल बि कटियासीं केसनि खे मुंहुं बि ॾिनोसीं को एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रोटोकॉल या प्रिविलेजिस कोन वरितासीं. अॼु ॾींहं ताईं दहशतगर्दी जे कोर्टुनि में कूड़नि ऐं बेसलेस केसिस खे मतिलबु मुंहिंजे मथां साईं ज़ैन शाह जे मथां असांजे मथां FIR आहे त असां धाड़ो हयो आहे. धारे जूं कूड़ियूं FIR जेके को 90 ऐं 80 जे ॾहाके में थींदियूं हुयूं जॾहिं ही इलेक्ट्रोल जेका सियासत कंदड़ सियासतदान हिक ॿिए जे मथां डांद चोरी जो ऐं उठ चोरी जूं FIR कंदा हुआ. इन क़िस्म जा हिकिड़ा शर्म जोगा इल्ज़ाम लॻाए पंहिंजे सियासी मुखालफ़नि जे ख़िलाफ़ जेके हिननि साज़िशूं कयूं उन जे बावजूदु माण्हू पंहिंजे पेरनि ते बीठा आहिनि. इन जे करे शायदि हिननि ताड़ियूं दोस्तनि वॼायूं हूंदियूं. डॉक्टर असमा फैज़ जंहिं किताब लिखियो आहे इन सर्च ऑफ पास्ट ग्लोरी सिंधी नेशनलिज्म इन पाकिस्तान हुन मूं सवेर हुनखे चयो त तो पढ़ियो वधीक आहे लिखियो घटि आहे. सो मूंखे चई त पब्लिशर चयो त लिख घटि. सो पोइ जेको लिखियो अथई हुन में हिकिड़े हंधि लिखियो अथसि त सिंध जी जेका फुरलुट थी आहे उन जा उन 3 वॾे में वॾा मिसाल ॾिना आहिनि. नंबर पहिरियों ऐं उहो ॿुधायो अथई त कीअं सिंध खे कावड़ बीठी आहे अॼु ॾींहं ताईं. हिकिड़ी ॻाल्हि कई त जॾहिं कराची सिंध खां धार कयो वियो त सिंधी माण्हू चिड़ी पिया. ॿी ॻाल्हि कई अथई जॾहिं बेरेजनि जूं ज़मीनूं सेटलर्स खे ॾिनियूं वयूं त सिंधी माण्हू चिड़ी पिया. टीं ॻाल्हि कई अथसि त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे विरांङे खां पोइ जॾहिं शहर उन्हनि जे मालिकीअ में न रहिया त सिंधी माण्हू चिड़ी पिया. मूं सवेर असमा फैज़ खे चयो त तो 3 अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं 3 अहम क़ौम परस्त तुंहिंजे साम्हूं वेठा हूंदा उन्हनि टिनी सां तो सिधियूं ॻाल्हियूं कजां. मेरे पास एक ही सवाल है डॉक्टर असमा फैज़ साहिबा
کہ جب آپ نے یہ انالیسس کیا ہے کہ سندھ کے ساتھ ماضی میں یہ سب کچھ ہوتا ہوا رہا اور سندھ کو ناراض کیا، سندھ کو تاراج کیا، تو آپ سمجھتے ہیں کہ پاکستان کی جو پالیٹکس ہے کسی ایسے رخ کی طرف جا رہی ہے جس میں ہم کچھ اچھا ہو کر دیکھیں؟ تھینک یو ایوب صاحب. اور ایوب صاحب کو آج مل کے مجھے احساس ہوا کہ جب میں نے یہ جرنی شروع کی تھی تو ایوب صاحب سے اس وقت اسی جگہ پر کراچی آرٹس کاؤنسل میں ملاقات ہوئی تھی. ہی واز ویری جینرس، یہ مدد کروا رہے تھے انٹرویوز وغیرہ سیٹ اپ کرنے میں. اور تھینک یو ٹو نور الہدا آلسو بیکاز شی ہیز بین ویری کائنڈ. انہوں نے مجھے یہاں بلایا سندھ لٹریچر فیسٹیول ونس اگین. آج کے ہی ایونٹس دیکھ کے تو ایک بات جو کہ میں اپنے فیلڈ ورک کے دوران محسوس کرتی تھی کہ سندھ کی اپنی ایک اسپرٹ ہے جو کہ ریزیلینس کی ہے. اٹ ڈز ناٹ میٹر کہ آپ کس پارٹی سے یا کس جینڈر سے یا کس کلاس سے یا کس علاقے سے بلانگ کرتے ہیں، دیر از اے سندھی اسپرٹ. اور چونکہ جب آپ باہر سے آ رہے ہیں، جب آپ ایک ڈسٹنس سے کھڑے ہو کے اس کو دیکھتے ہیں تو آپ اس کو کیپچر کرنے کی کوشش کرتے ہیں. کیا پازیٹیو کچھ سوچا جائے؟ کچھ اچھا بھی ہو رہا ہے آپ کی نظر میں؟ اچھا، تو ایک تو یہ بات میں کہنا چاہوں گی کہ یہ والی چیز کہ جو سندھ کی سٹرگل جس میں قوم پرست سیاست ہے، جس میں سارے ایکٹرز، اور شروع سے جب سے میں نے جب وہ بک پڑھی ابراہیم جویو صاحب کی سندھ بچاؤ بر اعظم بچاؤ، وہاں سے اس زمانے سے، اور جی ایم سید صاحب کا ویانا والا ایڈریس، تو ایک چیز جو اس میں بار بار آتی تھی وہ یہ تھی کہ سندھ جس کی اپنی ایک آٹونومس حیثیت ہوا کرتی تھی، وہ حیثیت 47 کے بعد ختم ہو گئی. تو یہ جو ایک جرنی ہے کہ اپنی آٹونومی کو بچانا ہے، ریٹین کرنا ہے، بڑھانا نہیں تو کم سے کم مینٹین کرنا ہے، اور جس پہ بار بار سینٹر کی طرف سے، کیپٹل کی طرف سے، فیڈرل گورنمنٹ کی طرف سے اٹیک ہوتا ہے. کبھی 1 یونٹ کی شکل میں آتا ہے، کبھی سنگل نیشنل کریکولم کی شکل میں آتا ہے. تو ایک حساب سے تو مطلب نیشنلسٹ پالیٹکس جو ہے وہ الائیو ہے، کیونکہ یہ سٹرگل ختم نہیں ہوئی ہے. یہ پچھلے جب سے یہ والی گورنمنٹ پاور میں آئی ہے 2018 سے، تو چاہے وہ آئی لینڈز کا مسئلہ ہو، چاہے وہ کراچی کے ہاسپٹلز کا مسئلہ ہو، چاہے وہ اسکول میں کون سی کتاب پڑھائی جائے گی اور سندھ کا پاسٹ کیسے بتایا جائے گا، تو اوور آل مجھے لگتا ہے کہ بہت کچھ ہونے کی ضرورت ہے ابھی، بہت کچھ کرنے کی ضرورت ہے ابھی. لیکن تھوڑا تھوڑا میرے حساب سے اسٹیٹ کا، جو میں نے اپنی بک میں جیسے ایک انسٹیٹیوشنل ڈیزائن کی بات کی تھی، جس سے مطلب یہ تھا کہ پاکستان کی ریاست بہت زیادہ سینٹرلائزڈ ہے، یہ ٹاپ ڈاؤن طریقے سے آپریٹ کرتی ہے، یہ آ کے کھینچتی ہے، اور کہیں وہ 1 یونٹ کا زمانہ. تو بہرحال مجھے ایز اے پولیٹیکل سائنٹسٹ فیل ہوتا ہے کہ 18th امینڈمنٹ کے بعد کچھ پروگرس اس میں ہوئی ہے، لیکن میرا نہیں خیال کہ وہ سندھ کی جو ایک سٹرگل ہے کہ اپنی آٹونومی حاصل کرنی ہے، وہ سٹرگل ابھی مطلب اٹ ہیز اے لانگ وے ٹو گو آئی تھنک. نہیں، آپ سمجھتی ہیں کہ وی آر انچنگ فارورڈ اور 18th امینڈمنٹ اس کا ایک اظہار ہے؟ ہاں، مجھے ڈیفینیٹلی لگتا ہے کہ پروگرس ہوئی ہے، کیونکہ یہ وہ ٹائم پیریڈ جس کے اندر مطلب 1 یونٹ جیسا زمانہ اس سے بات آگے جا چکی ہے. سندھ کی اندر اب ایک ایکٹیو مطلب اوور آل بھی میں اسٹیٹ سے ہٹ کے جب دیکھتی ہوں ایک جو ریزسٹنس ہے سندھ کے اندر، تو سندھ کی سول سوسائٹی بہت زیادہ ایکٹیو ہے. سندھ کی میڈیا سپیس جہاں سے ایک نیریٹو جنریٹ ہوتا ہے، جہاں سے ریزسٹنس نکلتی ہے، وہ ان مائی اوپینین، کیونکہ میں ایتھنک پالیٹکس کے اوپر کام کرتی رہی ہوں، تو مجھے اور میرا جو دوسرا ایریا تھا وہ کام کا تھا سرائکی موومنٹ کے اوپر تھا، اور سرائکی سول سوسائٹی سپیس پر ابھی میں نے کچھ لکھا تھا. یہ مجھے سب سے زیادہ وائبرنٹ معلوم ہوتی ہے. تو دیٹ اٹ سیلف از اے کاز آف ہوپ، کیونکہ اگر اوپر سے کچھ آتا ہے سوسائٹی پیچھے سے بیک لیش کرتی ہے. تو پہلی بات تو یہ ہے کہ سوسائٹی کے اندر ریزسٹنس ہے اور ریزیلینس ہے، وہ والی بات ہے. اس کے بعد اگر ہم اوپر میکرو لیول پہ دیکھیں تو میکرو لیول پہ کچھ پاورز جو ہیں پروونسز کو ٹرانسفر ہوئی ہیں، لیکن پھر بیچ میں یہ بھی بات آئی کہ پاورز دیٹ بی کو پسند نہیں ہے. بیچ میں یہ بھی کہا گیا کہ چیف منسٹرز جو ہیں وہ تو بادشاہ بن گئے ہیں. اتنی زیادہ پاورز ٹرانسفر ہو گئی ہیں کہ پرائم منسٹر کی بھی نہیں ہے، جو کہ سب کو پتہ ہے کہ کسی بھی صوبے میں یہ حال نہیں ہے. تو ایک انکریمنٹل پروگرس ہے، لیکن اے لانگ وے ٹو گو آئی تھنک. میں ایک بات اور پوچھنا چاہتا ہوں آپ سے
آپ کے خیال میں پاکستان ایک فیڈریشن تو ہے لیکن صوبوں کے درمیان اپنے اپنے مفادات بھی ہیں اور ان میں ٹکراؤ بھی ہے, سولوشن کیا ہے؟ میرے خیال میں یعنی جتنا بانٹو گے, جتنی شیئرنگ آف پاور اور ریسورسز ہوگی اس سے کم نہیں ہوگا. حالانکہ جب یہاں سے باہر نکل کے بیٹھو, جب اس چیز کو, جب اس کا نیریٹو اسلام آباد اور لاہور میں سنو تو اس میں یہ لگتا ہے کہ جو جتنا دیتے جاؤ گے اتنا نا آپ ٹوٹنے کی طرف بڑھیں گے. وچ آئی آلویز تھنک کہ ہم نے 71 کا غلط لیسن سیکھا. 71 کا مطلب یہ نہیں, 71 واز ایکچولی ڈینائل آف شیئرنگ. اس کا رزلٹ یہ نہیں ہے کہ آپ دوبارہ کھینچیں, اس کا رزلٹ ہے کہ آپ یونٹس کو, کمیونٹیز کو ایگزسٹ کرنے دیں, ان کو ان کا پاسٹ لکھنے دیں. ان کی ہسٹری بھی اگر ہم ہر کمیونٹی کی لکھنے لگ جائیں گے, مطلب یعنی ہم ایک کمیونٹی کو اس کے پاس سے ڈپرائیو کریں, جو کہ ہم کریکولم کے ذریعے کرتے ہیں کیونکہ ہم نے ایک ہومو پاکستانس بنانا ہے. حالانکہ کمیونٹیز اس سے بہت پہلے کی ایگزسٹ کرتی. پانی کے اوپر کنٹینشن ہے. NFC ایوارڈ کتنا لیٹ ہو گیا ہے سائن ہونے میں, یہ اب تک ہمارا سیکنڈ NFC ایوارڈ ہونا چاہیے تھا. اور جتنی اس کے اوپر انفارمڈ کامنٹری آتی ہے وہ یہی آتی ہے کہ پاورز دیٹ بھی کہتے ہیں کہ پروونسز کا شیئر کم ہونا چاہیے, مگر اس کے لیے یا آپ 2/3 وہ لے کے آئیں, مگر 2/3 تو نمبرز ہی نہیں ہیں. تو اس کے اندر مطلب بہت سی یعنی وہ لڑائیاں چل رہی ہیں. لیکن آئی ہیو آلویز فیلٹ کہ دا مور دا میریئر, جتنا زیادہ شیئر کریں گے اتنا زیادہ وہ ٹرکل ڈاؤن ہوگی اسٹیبلٹی.